मुझा सोना हबीब वेठा है मदीना मुनव्वर में हिकड़ो यमन जे झंगन में बरन में माल चारण वारो धनारो आ पर मुझे दिल पर मोहम्मद करीम के उन उवे से करनी यमनी जी याद इंदी आ जे ज़ाहिरी तरह सां न मदीने वारे मीर के ॾिठई न ज़ियारत कयई न दीदार कयई न महबूबन जी महफिल में आयो न शरफ़े सहाबियत हासिल थी सघियुसि जे मिले हाँ ज़ियारत करे हाँ त बणजी पवे हाँ सहाबी नाहे दीदार न कयई ज़ाहिरी तरह मुस्तफा करीम जी ज़ियारत दीदार न कयई वेठो यमन में आ पर तो जनी जी तात तन पुणो आहे तुझी हुते यमन में मुस्तफा जे मोहब्बत में रोंदो आ हिते मदीने वारो साईं तो फरमाए त मुखे यमन दा रहमान जी सुरहान थी अचे साईं फरमाइन था त जंहिंखे बि उहो उवेस मिले त उन खां पंहिंजे लाइ दुआ घुराइजो उन्हें पंजे ला दुआ घुराइजो फकीरो अज करे बुजुर्गन का दुआ घुराइण जे ला को वने तो मानू चोदा छा ॾिठो तो चोदा दुआ घुरायो तां जी खुदा न तो ॿुधे त वलीअ बुजुर्गन वटि चोदा दुआ घुराइण वने चवनि था या नथा चवनि मुंहिंजा दोस्तो मुस्तदरक हाकिम जी रिवायत आ त हज़रत असीर बिन जाबिर तो रिवायत करे अमीरुल मोमिनीन खलीफतुल मुस्लिमीन सैयदना उमर बिन खत्ताब रज़ियल्लाहु तआला अन्हु जॾहिं बि यमन जा वफ़द ईंदा हा यमन जा माण्हू ईंदा हा यमन जा माण्हू हाजीड़ा ईंदा हा दीदार जे लाइ राहे वञ जेॾीमहिल हज़रत उमर जो पैगाम पहुतो आहे हज़रत उवैस करनी रज़ियल्लाहु तआला अन्हु चवे थो अमीरुल मोमिनीन जो हुक्म अखियुनि ते उतो यमन मझो हलियो आहे जॾहिं मदीना मुनव्वरा पहुतो आहे हज़रत उमर फारूक उन जो वॾो आजियां वॾो इस्तक़बाल कयो ऐं सोनो उमर तो फरमाए ओ उवैस उमर जे हक़ में दुआ घुर तू अमीरुल मोमिनीन मुखो दुआ तो करी तू सहाबी रसूल खलीफतुर रसूल जी हाँ मूं पंहिंजे दिल पर मोहम्मद करीम खां पाण ॿुधो हुयो सुहिणे सरदार फरमायो त उवैस जंहिंखे बि मिले उन खां पंहिंजे हक़ में मग़फ़िरत जी दुआ घुराइजो जो उवैस जा हथ रबो ख़ाली न मोटाईंदो जेॾीमहिल अमीरुल मोमिनीन उमर फारूक दुआ घुराई आहे पोइ छा था सम्झो त माण्हू कीअं पलटी पिया हूंदा पूरो मदीनो पलटी पियो हर को चवे उवैस मुंहिंजे हक़ में दुआ घुर ओ मुंहिंजे हक़ में दुआ घुर असहाबी पिया चवनि नंढा वॾा ओ उवैस असांजे हक़ में दुआ घुर मालूम छा थियो त अल्लाह जे प्यारनि खां दुआऊं घुराइण खपनि वलीअनि जूं दुआऊं सुआऊं हूंदियूं आहिनि उन्हनि जा हथ रब ख़ाली न मोटाईंदो आहे मिटाइण मिंट में जेकी लिखियल तक़दीर जा लेखा ओ मिटाइण की लिखियल तक़दीर जा लेखा उहे मांझी उहे काज़ी लिखण वारा अञा
मिलाइन जे की मौला सा अल्लाह वारा अन्या